साईं चए तो भुल जी पिया शरीयत में भुल माफ़। रोज़ो रखी को न पहिरियों अची लंजारी वेंदा होटल ते हिकिड़ो गिलास पियो गिलास अड़ी अड़े जा पुट तो त रोज़े या टायर ही कढी छॾ पर शरीयत चए थी जगुई माफ़। केॾो त मजमो आयो आहे। पहिरियों त मां तव्हांखे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो रखियो आहे, न त ॾींहं जो जलसो ॾुखियो आहे, राति जो सफ़ा सवलो आहे। राति जो रुगो ज़ाल खां मोकल वठणी आहे बस जलसो आहे वञा तो छा कयूं मायूं को पर चांडियो छा। पर ॾींहं जो साईं ही बि कमु आहे ही बि कमु आहे, लंजारी बि वञिणो आहे, आदलपुर बि कमु आहे, घोटकीअ त मूंखे ज़रूरु वञिणो आहे, सकर डॉक्टर खां टाइम त अॼु सभु कम छॾे मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया। ॾाढा नथा चओ सुभाणे आश के रसूल ॿई हथ बुलंद करे चओ ॿई हथ छो त नबीअ जो ज़िक्र ई इबादत आहे। वह जाए केड़ी आ जाते मिठे मोहम्मद जो जिक्र ना। आदम अलैहिस्सलाम जे तौबा में मिठे मोहम्मद जो जिक्र आ, नूह अलैहिस्सलाम जे बेड़िया में मिठे मोहम्मद जो जिक्र आ, ईसा रूहुल्लाह जे बिशारतन में मिठे मोहम्मद जो जिक्र, नबियन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र, आलमन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र, शायरन जे ज़बान ते मिठे मोहम्मद जो जिक्र, आसमानी किताबन में मिठे मोहम्मद जो जिक्र। रब तो चए वरफाना लक जिक्र का सोहरा कायनात में कदम न रखई सजी दुनिया मां रब तो मोहम्मद ते मस्त करे छड़ी। नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा। असांखे हर शय महबूब जे सदके मिले, जान मिले मोहम्मद जे सदके, माल मिलो मिठे मोहम्मद जे सदके, रमजान मिलो मिठे मोहम्मद जे सदके, कुरान मिलो मिठे मोहम्मद जे सदके, ईमान मिलो मिठे मोहम्मद। खुदा जो कसम असांखे रब मिलियो मोहम्मद जे सदके मिलियो। ॾाढा नथा जो रोज़ा सभिनी खे मिलिया, रमज़ान असांखे मिलियो, किताब सभिनी खे मिलिया, कुरान असांखे मिलियो, ॾींहं सभिनी खे मिलिया, जुमो असांखे मिलियो, रातियूं सभिनी खे मिलियो, शब क़द्र असांखे मिली। खुदा जो कसम नबी सभिनी खे मिलिया पर नबीअनि जो सरदार मिठो मोहम्मद असांखे मिलियो। भागत भला ॾिस अल्लाह पाण फरमा उमर लब्बैक या रसूल, फरमा मुबारक ताई या रसूल छाजी, फरमा नबी सभिनी खे मिलिया पर नबीअनि जो सरदार मोहम्मद तव्हांखे मिलियो। ॾाढा नथा चओ सुभान अल्लाह अल्लाह अकबर। बेटा ई छा थो चए बिना हुब हबीब जे बंदगी बेकार। लतीफ़ सैयद बिना हुब हबीब जे बंदगी बेकार, या करी खैरातू या करी हज हजार, तैमा बेहश्तुई बेजार जंजो इश्क नाहे अरबिया से। पढ़ो पढ़ी जाओ सब के ने सूर जो मीम रख जाए मन में पर अलिफ तय अॻियां। मीम खां मुरादा मिठो मोहम्मद, मोहम्मद माना सिज तारीफ़ करे, चंड तारीफ़ करे, सितारा तारीफ़ करे, फर्श तारीफ़ करे, अर्श मोहम्मद उनखे चइबो जंहिंजी अर्श वारो रब पाण पियो तारीफ़ करे। हुज़ूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि। या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदव? अधु टियों हिसो। सुभान अल्लाह जो हदीस पढ़ा मज़ो नथा कयो ॾाढा। इमरान खान हर शय ते टैक्स आया पर सुभान अल्लाह ते टैक्स गाड़, हर शय ते टैक्स। खंड वञी ॾे के सबके पहुंची अचे तो घबराना नहीं है। इमरान खान जो मां तव्हांखे ॻाल्हियूं ॿुधायां न खिली खिली सवड़ पाए सुम्ही पओ। अल्लाह वज़ीर आज़म थियो न पहिरियों कहिड़ो ऐलान कई कि मुल्क जी तरक़ी चाहियो था त लेट्रिनूं साफ़ कयो। वज़ीर आज़म आया भंगिन जो जमादार, वरी पोचे मेहूं पालो, वरी चे कुकड़ियों पालो, वरी चे भंग पोखियो। मवाल बेचार भी तो पुलिस अचे छापो आयो हिकिड़ो ईअं भॻो हिकिड़ो वरी मुक़ाम में नंढड़े ॿार जे क़बर। पुलिस चई छा थो करी? जे बाबे ते गुल पियो।
अरे त नंढड़े ॿार जी ख़बर आहे बाबो नंढे हूंदे मरी वियो अल्लाह खुदा जो हुजूर फरमा मां पंहिंजी उम्मत छॾाईंदुसि या रसूल अल्लाह केतिरी उम्मत छॾाईंदो अधु जो हिस्सो हदीस तो पढ़ा पाण फरमायो अला तरज़ा वाहिदुम मिन उम्मती फिन्नार मुझो हिकड़ो उम्मती जहन्नम में माराजी न थींदुसि सॼी उम्मत छॾाए जन्नत में वठी मुहम्मद पोइ राज़ी थी समर जनीन साण अरे हो तो बि हिमायती तंहिंजो खणी शफ़ात जो झंडो हथड़नि में पुनल ईंदमि पाण एॾी शान वारो नबी एॾी अज़मत वारो नबी हुजूर जी हर अदा निराली आहे हर अदा तो भी मां जे पेट में रहियो मां बि रहियो आहियां सांझनि बि रहिया ॾींहं राति जो फ़र्क़ु असां मां जे पेट में ज़रे हेॾे पुस्तियूं ज़रे हेॾे पुस्तियूं जहिड़ो क्रिकेट बि थो खेॾे हराम जो माउ खे सुम्हणु ॾियो पर अम्मा थी जे हुजूर मुंहिंजे पेट में ओगराई ॾियां त अतर जी ख़ुशबू आशिक़े रसूल ॾाढा जो पत्थर ते कदम रखां त पत्थर अटो बणिजे मां जबलनि में बकरियूं चारियां पत्थरनि मां आवाज़ बुशरा रखिया आमिना आमिना मुबारक तुंहिंजे पेट में अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार नूरनि जो सरदार अर्शनि जो सरदार आमिना इहो बच्चो ॼमई त नालो ई मोहम्मद रखिया ॾाढा नथा जो सुभान अल्लाह ज़ोर सां अॻिलो जेको लॉकडाउन थियो न अॻिले रमज़ान में जॾहिं साईं मुराद अली शाह बाहूं पियो ॿधे न निकिरो मरी वेंदो न निकिरो मुंहिंजो जेतिरा मरंदा न ओतिरा कढंदासीं 5 पोड़ा मरंदा 50 छोकरा कढंदासीं वञूं काॾे ॿाहिरि था वञूं किरोना थी वधे घर था वेहूं ॿार था वधनि काॾे वञूं गवर्नमेंट चए दो बच्चे ही अच्छे ॿार त प्यारी प्यार पर असांजो नबी छा थो चए सुभान अल्लाह जो त हदीस पढ़ा ज़ोर सां हुजूर तो फरमा तनाकहू व तवालदू व तकासरू शादियों कयो निकाह कयो मस्जिद मुराद अली शाह के छड़ा याद आया जेतो 18 सालन का पोइ जेको छोकरो न पढ़बो पिणस का 500 रुपया दंड वठंदुसि 20,000 क्या ना 500 शादी शादी जाते तो वञा छोकरा चुंबड़िया पिया न जुबो ही फाड़े छॾियो तो अॼु तकरीर अहिड़ी कजांइ जो बाबू समझी वञे घणेई तो पोड़न के चवां छोकरनि जूं शादियूं करासीं लॉकडाउन थी वियो फुटन भी मज़ो कोन कयो कणक जो भी वो हाल कोन हो दुआ कयो अल्लाह से कमंदड़े में बरकत दे तो 2 फसुल क्या छोकरे जा त 6 फसुल विया शादियों शादियों कयो साहबा पूछो या रसूल अल्लाह भली शादी केड़ी आ सुभान अल्लाह जो त पो हदीस पढ़ा मज़ो न था कयो ॾाढा मोहम्मद जो आशिक़ भई त बुलंद करो जा भई त गुलाम कादिर खल्क कादो हेड़ी गर्मी में अल्लाह आशिक़न के गर्मी छा कंदी मिठाई जो जे पतंग सदाए पाण के त पो मच दिसी न मोट अल्लाह वड़े वाह हाजी तिलावर अज महरन थक ही लाए छया महर यारिया जा भला तव संगत में महरन जो 100 में हूं कोई छड़ो संगत बाकी झेड़ो की ते चाहे जे को पते भी 13 कोन कंदा अल्लाह झेड़े खम बचा छो त कावड़ जो शरीयत में इलाज आ बीचे कावड़ आया वेही रहो वेठे आया सुमी पाओ अन्या नथी छड़े पानी पियो अन्या नथी छड़े ठोके तड़ो कर कावड़ा बाह जो लगे त पोछा पेट्रोल हणंदा बियो कावड़ जो इलाज रसिया जाते कावड़ आया न वजाए छड़े वनो कोन बड़ंदा आयो एक बे के चो टरो हितां हे थोड़े घणे ते विढ़ंदा बी मां घरों थी अचां तोखे ॾिसां थो चाहे जेको पते माण्हू न मारियो इंसान मुसलमान जी क़ीमत काबे खां बि मथे आहे नथा चओ सुभान अल्लाह
सोना अगले लॉकडाउन का पहिरियों असांजे भिक्षा जेगड़ो ईसाई आयो उनखे बुझो नबी साईं जो कलमो पढ़ चे ना मुझे पढ़ चे ना मुझे पढ़ चे ना मुझे बल नबी साईं जो नालो छाए चे मोहम्मद मुझे वरी ॿुधा चे मोहम्मद मुझे वरी टियों दफ़ो जो नबी साईं जो नालो वतई अखियुनि मां ॻोड़ा रोई पियो मुझो मञेसि में नथो रोए छो थो अरे महिरबान हाय क्रिश्चन जो जवाब ईसाई जो जवाब चे मौलाना तहांजे नबी जो नालो अहिड़ो आहे जो सजण वठनि त बि चप चुमियूं ॾियनि जे दुश्मन वठनि त बि चप चुमियूं नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मोहम्मद मुस्तफा केॾा सोना नाम मोहम्मद मेरी दिल दी तार हिलावे ॾुही चप चुमंदे जॾहिं नाम मोहम्मद आ छा त खलकाई कना तू लगी न कना तू खुदा माने अचां बियो पुलिस मांखे रोकियो चे गाॾे मुंहिंजो आर खान में जलसो आहे चे मोला माण्हू त गर्मीअ में मरनि तव्हांखे मुंहिंजो परे थी त बेर चान ठोकिया होॾे धाड़ेलनि सां ॻाल्हायो न असांखे मुला डिगी खोल खबरदार गर्मियों हुजन सर्दियों हुजन मोहम्मद जा आशिक ईंदा नथा चो सुभान अल्लाह अल्लाहु अकबर कबीरा है तुम्हें मां अल्लाह तो भी मां जे पेट में रहे मां भी रहे साईं जन भी रहा असां पे जमो ना मां आदलपुर दाखिल बाबो भैया त मथे करे अस्पताल जे तरह ते रोए पियो खुदा करे छोकरो खैर सां जमे पाडो न खपाइणो पियो तो जाए न पिणे के पिनण जड़ो करे पर मिठो मोहम्मद पियो जमे त नूर जो लाटू पियो अचे डाडा न था चो जोर सा अम्मा ते चे भला बाबू जमन पे अम्मा खी में पया मां वटि एतिरो तेल कोने जो मां ॾियो ॿारियां संजन जावा एॾो नूर खीमो रोशन मको रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन एॾो नूर वेठी त मके में आ पर शाम जो माड़ियो मां आमना पंहिंजे अखियुनि सां ॾिसां अड़ेवा हाजी दिलावर एडियो मिनथू कयूं मांस मुख छड़ मां रात हैदराबाद बजल सा अज रात वरी दादो मां एडियो मिनथू जे जिन्न छड़ई भूत छड़ई महरु न अल्लाहु अकबर कबीरा छा त खल्क आया सब त जो सुबह मोहम्मद जा आशिक डाडिया जाओ आशिक रसूल बइयो त बुलंद करे जाओ बइयो त हुजूर जावा की जमण सा सिर सजदे में ऐं असां जा जमण सा रामबट सजो गोठ अची मथे ते खणंदा हुजूर जावा जमण सा सिर सजदे में छा पिया समझाए नमाज 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 मां हथ न कढजो अजो जटन के चो नमाज दे थोरिया दाढ़ी पटकी ते थोरिया नियत साफ हुजे चाता जो नियत तुझे नियत साफ आ न पो काई चे ठोपाती नियत साफ आ माल तरिये ते हुजे बस छो छिता खुदा जो कसम नमाज जरूरी है हुजूर तो फरमाए मन अकामा फकद अकाम दीन जे नमाज कायम कई उन मोहम्मद जो सजो दीन कायम कयो आज के रसूल बैयत बुलंद करे जा बैयत हाने ज़रदारन जी शादी मुखे घुरायो पोते एकड़े वडे माणो मुखे जो करबला बुधा मुजो करबला मां बस सबक वडा मिलिया बा 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 पहिलो सबक सैयदन सजदो न छडियो नथा जो सुभान अल्लाह मुखे खबर हो जे सुभान अल्लाह ते टेक्सा तमाम भिक्षा मां बस भरायो अचा आज के रसूल डाढिया जो करबला जो पहिलो सबक सैयदन सजदो न छडियो बियो सबक बीबिन पर्दो न छडियो मुखे निरड़ ते चुमे दई पुठी ठपे चे मौलाना तो जड़ी करबला मुखे कह न बुधाया करबला जो पहिरो सबक अली असगर कुर्बान अली अकबर कुर्बान घोट कासिम कुर्बान अब्बास चा बाजू कटची विया जे तो शिमला
माखे बच्चा प्यारा नान हुसैन के रब जी नमाज प्यारी यार। क्या जलवा करबला में दिखाया हुसैन ने, सजदे में जाके सिर कटाया हुसैन। हैदरी तो आए हुई असा, अली कारी हो, कुरान असामत, अली हाजी हो, काबो असामत, अली नमाजी हो, मस्जिद असामत, अली दीनदार हो, दीन असामत, अली जो बचड़ो मुझे सोड़ो हुसैन सत्य में शहीद थो, मुझे कैद शहीद, अल्लामा डॉक्टर खालिद शहीद थो, खुदा जो कसम सिर सजदे में आए। नारे तकबीर। शहीद इस्लाम डॉक्टर खालिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, जमियत उलमा इस्लाम। तो गुंडा गन मशीरन जा इडहे सर विढ़ंदई नंडन जा, ये गाल न समझाए बारानी मता अटके जमियत वारन से। न था जो सुभान अल्लाह जोर सा। खुदा जो कसमा डॉक्टर वयो न वरी भी शी पुट मिलियो। असांजे डॉक्टर साहब ते 5 दफा कातलाना हमलो थियो, 5 दफा। जे महीने में शहीद थियो 21 नवंबर मुसा गडो 29 ते शहीद थियो नवाब शामिल। मुझो किबला तहां के 5 दफा कातलाना हमलो थियो आ। या रात जो सफर न कर, या सिक्योरिटी वदा मर्द कलंदर जो जवाब, जो बंदन जे हीरे जो जवाब, जर्नल जमीयत जो जवाब, राष्ट्र जे बाबे जो जवाब, नासर जे बाबे जो जवाब, जे असदुल्लाह खालिद के जान प्यारी नाए, खालिद के मोहम्मद जो दीन प्यारो। डाढ़ा हाय खुदा जो कसम मरे हे सिंह जो हाणे मिलियो सखर में 19 मस्जिदियों पे शहीद कर। 1 बजे रात जो खबर पियस हजारे मानू वठी सखर पहुतो, क्रेन ते चढ़ी बिछो जेका मस्जिद शहीद पे करे, रेंजर्स बीठिया सखर जो टीपिया गन सिधी लगी पईया। हे भाऊ राष्ट्र क्रेन ते अचे तो जालिमाओ गन हलायो डाक है राष्ट्र शहीद थींदो, अल्लाह जी मस्जिद शहीद करनो कोन। भैया तो बुलंद करे कायदे सिंध के सलाम कयो। भैया तो नारे तकबीर। अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो, अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो। तने दमा चोमास न वेड़ा पुट खालिद जा तू विढ़ंदो रहो वेड़े में न था जो सुभान। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो न कब्र जे गर्मीअ खां बची वेंदो, क़यामत जे गर्मीअ खां बची वेंदो, जहन्नम जे गर्मीअ खां बची वेंदो। कुल नार जहन्नम अशद हर्रा। रब सोचे हिन गर्मीअ में मुझा नारा हणो त मां रब क़यामत जे गर्मीअ खां बचाईंदुसि। मुझो वेड़ा पुट खालिद जाओ तू विढ़ंदो रहो वेड़ में, माण्हुनि तो ॾे मोकिलिया लखे सुर्ख सलो, हर घड़ी हर गांव राशिद नारा तुंहिंजे नाम जा। हे असांजो हाणे पाकिस्तान थोरो ई थियो आहे, हे आ मसइलिस्तान, रोज़ नओं मसइलो। अॻ में हिकिड़ो कोन पैदा थियो डमर ज़लील। छा डमर अमर जलील न आहे, डमर ज़लील अदीबा बेअदबा अल्लाह जी गुस्ताखी तो करे। ए अदीबा खुदा जो कसम इन का अरब गोठ जो कुत्तो भलवा जो को मालिक के सुञाणे, इन कुत्ते पंहिंजे रब के न सुञातो। ऐं अल्लाह साईं नाले चवे छा तो अल्लाह मां न ॿुधाया तव्हांखे खुदा जो कसम, पर काॾे वियो ईमान। अल्लाह साईं के छा थो चए त जे तू ज़मीन ते लही अचे त तोखे किराए ते घर बि न मिलंदो। चओ लानत अथई। चओ सभई अमर ज़लील ते, अल्लाह जे दुश्मन ते, रब जे नाले बकवास तो करे। ऐं कुरान में रब छा थो चए, सूरह यासीन तो पढ़ा आखिरी रुकू सूरह यासीन। रब छा थो चए, अवलम यरल इंसान अन्ना खलकनाहु मिन नुतफा फैज़ा हुवा खसीमुम मुबीन। रब थो चए इंसान शाबाश अथई, किन्ने कतरे मां पैदा कयो, मां झेड़ा बि मूंसां शुरू कया अथई।
मां सिंध यूनिवर्सिटी में तकीर गई पकड़े कमरे ठ मुखे जो अलाओ आए मुझे वो दुनिया पिणे दो अलाए अल्लाह जाहिल जोड़ो सवाल करे ना ओड़ो मोचड़ो हणो ए असां बुजुर्ग भाई जटन के कुरान बुधाइंदा कुत्तो छा जाने कणक जे मानी मां जेड़ो मुंह तेड़ो मोचड़ो जेड़ो सवाल तेड़ो जवाब सुञाणो पंहिंजे रब खे असांजो सोनो नबी जाओ ना यमन सां सिर सजदे में आंगुर जो इशारो मथे छा पियो चए पियो ला तस्जुदू लिशम्स वला लिल कमर हाणे सजा जा सिज जा न बाह जा न बुतन जा न पीरन फकीरन जा न सजदा उन रब जा कजो जंहिं मां मुहम्मद खे पैदा कयो आहे ॾाढा नथा चओ अकेले रब जा पूजारी ॿई हथ विरोध करे चओ ॿई हथ सुञाणो पंहिंजे रब खे कुरान जो पहिरियों सबक नबी साईं जी विलादत जो पहिरियों सबक हुजूर जे सीरत जो पहिरियों सबक अल्लाह जो सुञाणा मिला जो पैगाम झंडी ना जुलूस ना हलवे जी देग ना हाने तो जुल्म इहो आहे जो शादीअ में मायूं नचनि मेले में खदड़ा नचनि रबियुल अव्वल में मुल्ला था नचनि मुल्लो ॾाढ़ियूं पटका ॾाढ़ीअ वारो डांस करे मां काॾे वञा मां काथे मातम कया मां कहिड़ी भित सां टक्कर हणा मां कहिड़े बिजलीअ जे थंबे ते चढ़ा महार चवंदा जहिड़े ते वणे ई चढ़ो लाइट आहे ई कोन मिंबर ते विहण वारो डांस करे अच तोखे देवबंदी ॿुधाए मीलाद जो पैगाम पंहिंजे हथनि खे ज़ुल्म खां बचा मीलाद जो पैगाम पेट के हराम खां बचा मीलाद जो पैगाम पेरन के नाफरमानी खां बचा मीलाद जो पैगाम अख के बेहयाई खां बचा मीलाद जो पैगाम जिंदगी के बिदत खां बचा हाजी दिलावर जतावत अचल वारा मीलाद जो पैगाम अकीदे के शिरक खां बचा जमन खां बची मेहनत आई मोहम्मद जो गुलाम थी हौज़े कौसर ते मां मोहम्मद तुझे इंतजार में बैठा नारे तकबीर शान मोहम्मद मुस्तफा मकाम मोहम्मद मुस्तफा सुञाणो पंहिंजे रब खे तो चप्पे चप्पे ते ईमान जा धाड़े वेठा आहिनि चप्पे चप्पे ते हाणे हिकिड़ो 2 नंबर पीर पंहिंजे मुरीद वटि आयो मुरीद खे चई नंढियूं वॾियूं मायूं सभु गॾु कर मां ॾिसां पोइ सुञाणा पोइ क़यामत में छॾाईंदो मां केॾी टल थो करे मुरीद को मां जहिड़ो चरियो हुजे ॾाटरो खणी कनु कपियईंसि माण्हुनि जोड़े हे छा चईंसि क़यामत में मुर्शिद हूंदा घणा असां बि सुञाणूं था असां रो कन कपियल किथे आहे मां पीरनि जो मुनकिर न आहियां हाले जी वारो असांजो मुर्शिद आहे अमरोट वारो असांजो मुर्शिद आहे बेर शरीफ वारो असांजो मुर्शिद आहे पर ख़ुदा 2 नंबरीअ खां बचो मुर्शिद सचो हुआ जंहिंमें 4 निशानियूं हुजनि घणियूं बाबा सभई नथा ॻाल्हायो ज़ोर सां 4 निशानियूं हुजनि कहिड़ियूं ॿुधा अख में हया हुजेसि दिल सफ़ा हुजेसि ज़बान थे ज़िक्र खुदा हुजेसि जिस्म थे सुन्नत मुस्तफ़ा हुजेसि मुर्शिद वठो न पहिरियों जाचोसि खड़कायोसि दिलो था वठो लंजारीअ मां तब खड़काए था वठो त मथां भगल हुजे माई बुहारा न ठोके मुर्शिद था वठो मुशरिक बिदती व्याजी बेनमाज़ी गेरो वेठो वण ते छा गेरो मथों बाज़न अची कयो हमलो गेरे छो मरीअसि बाज़ काॾे वञा हेठि जो ॾिठई त वॾो जुबो मुंहुं वांगुरु 1000 मणियनि जी तस्बीर चई यार हिन जी झोल में किरियां बाज़नि खां त बचां किरियो जो झोल में त हुन रखी तस्बीर कॾहिं चाकू गेरे खे कोहे पियो
त मतलब गेरे जे अखियुनि में ॻोढ़ा इन मंज़र खे लती बयान कयो। गेरो छा पियो चए, ॾिसी भुलिस वे सुनत वण बगणा हा वेझड़ा। ऐं चए थो के सिंह तो वारी मूंखे भुलाए विधो, मूंखे कहिड़ी ख़बर त केस खे नोकिया जी आहे सेठ चाइना जो आहे। ॾिसी भुलिस वे न त वण बगणा हा वेझड़ा, अची पयुसि तुंहिंजी दामन में ॾिसी लाल लिबेस। मूं त भायो हो दरवेश पर तूं त बाज़न खई बुछड़ो। कुरान के जी में जायो दियो। नबी से फरमा मेरा जवारी रात मां जन्नत मां टे आवाज बुधा। मेरा अरशन मथे रबी बजो मेरा जवारी रात सत आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे हाजी दिलावर जे दावत ते अचल वारा जिब्रील हेठ मोहम्मद वञा मथे पे वञे। न था जो माशाल्लाह हाजी साहब भी अचियो नारो तकबीर भैया तो बुलंद करे हाजी साहब जो इस्ता भैया था हाजी इमदादुल आया मां बोलियो। ये वाहिद असांजो नाथ खान तो जे 50 साल मिठे मोहम्मद जी नाथ जी। अल्लाह मां उन ॾींहुं मिलियो मूंखे मां चयो मां रोई ॾिनई अखियुनि में आई साहब जिन में ॻोढ़ा जी दुआ कयो रब कबूल करे। पाण फरमायो मन आता वो यकी जेको नेकी करे ऐं रोए मां रब क़यामत में खिलाए जन्नत में मोकिलींदोमांसि। नेकी कई थे तबर अल्लाह कबूल रोजा रखियो न रब कबूल कर। हज कयो रब इब्राहिम अलैहिस्सलाम काबतुल्लाह शरीफ ठाहियो हजरत इस्माइल अलैहिस्सलाम मजूरी कई काबो ठाहे हथ कयूं वेठा। कुरान छा थो चए चवनि था रब्बना तक़ब्बल मिन्ना ऐ अल्लाह कबूल कर। लंजारी वारो करण शर्त ना है रोई रब खां कबूल कर। ऐ अल्लाह रोजा रखम कबूल कर तरावियों पढ़म कबूल कर शबे कदर में जागम कबूल कर एतकाफ कयम ऐ अल्लाह कबूल कर। कबूलियत शर्त करण इन्नमा यतकब्बलुल्लाहु मिनल मुत्तकीन। बस हाई साहब अची वियो मूंखे मिस कॉल लगी वई त तुंहिंजो टाइम पूरो। नबी से जन्नत मां 3 आवाज ॿुधा हिकिड़ो कुरान जो आवाज। वञो लंजारी शरीफ मदरसे वञो मसू कलवल उस्ताद अली हसन जो मदरसो दाखिला शुरू। स्कूल बंद बयानी किरो ना जी किरो ना केॾा लॉकडाउन में असांजे स्कूल जे ॿारनि खे टिप ॾियारिया अथऊं 5 वारा 6 में 6 वारा 7 में 7 वारा 8 जे पंजो पाण न पढ़ियो इहो मास्टर चयो त पंजो अंगूठो पढ़ाईंदो पाण ई कोन पढ़ियई न चवंदो पंजो आहे ई कोन। उन ॾींहुं मां ख़ैरपुर वियुसि नंढड़ा छोकिरा स्कूल पिया वञनि मुंहिंजो गाॾीअ में खयूं वञा शहर जो पहुतासीं बोर्ड लॻो पियो जानवरनि जी अस्पताल छोकिरा पिया पढ़नि चांवरनि जी अस्पताल। मुंहिंजो इहे थी लॉकडाउन जा पास थियल किरियो न अचे असांजे मदरसे में बेल चा त ठोकिया इमरान पिनण जो तरीक़ो ठाहियो। हाणे वई हली कोन ईंदी ईद ते ईंदी आहे किरोना इमरान खान जी वॾी थी वियो आहे ईद ते ईंदी आहे ख़र्ची वठणु बसि। तव्हां मिनियाणियुनि खे ईद ते वठी ईंदा आहियो इमरान विनियाणी आहे ईद ते वठी किरियो न मां कराची हिकिड़े डॉक्टर सां वठी पियुसि मुंहिंजो चरिया आयो तव्हां कोन्हे किरोना चरिया ते आयो छा चई दलील ॾे। मुंहिंजो किरोना शुरू थी चीन मां चीननि खाधा चमड़ा छा खाधा उतां जी किरोना असां चमड़ा खाईंदा आहियूं। असांखे क़ुरान जादो जे सुभान अल्लाह जो त क़ुरान पढ़ा जोर सां क़ुरान जा आशिक़ बैयत बुलंद करियो जाओ बैयत अल्लाह हाजी गर्मीअ में हेड़ी खल्क मां न ॾिठी खुदा जो कसम ए अल्लाह असां सभिनीनि खे क़ब्र जे गर्मीअ खां बचा मशर जे गर्मीअ खां बचा जहन्नम जे गर्मीअ खां बचा ए अल्लाह
हाजी दिलावर जे न जलसे के पांच बारगाह में कबूल कर। आरब खान महर के दीन जो मरकज बना। अल्लाहु अकबर कबीरा। कुरान छा थो चए युहिल्लु लहुम तय्यबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस। कुरान थो चए रब थो चए मां पाक शयूं हलाल कयूं खाईंदा कयो हराम जे वेझो ई न वेंदा कयो। छो थींदी असांखे अंग्रेज जे तो रात जो मिलो ना हिक बे के चो गुड नाइट मना रात खैर जी बाकी सुबह जो लंजारी पादर पिसा पी सुबह थे ना तो हिक बे के चो गुड मॉर्निंग। पर इस्लाम जे तो पाण में मिलो ना टे जुमला चो टे सुभान अल्लाह जो तो बोले सा जोर सा नंढा न वडा। इस्लाम तो जे पाण में मिलो तो चो अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाह व बरकातहू। तो ते सलामती होजे तो ते रहमत होजे तुझा खीसा सदाई पैसन सा भरियल होजन। व बरकातहू होजे माना पांजे बोलियो में थो कया। केडो इस्लाम आला दीन आ। तने तो मुझे मौला अली चो ने या रसूल अल्लाह असा जे दीन जी आला खूबी केड़ी आ। आला हुजूर से केड़ो जवाब न पहिरियों डाढिया चो अली अली आ चो अली अली आ। असा हैदर जा हुबदार आए हूं कदा आले नबी असा प्यार है। सच्चा हैदरी है तवा अली जो सामान हिनन वटा ये कुक्कड़ बेड़ा है कुत्ता बेड़ा है शराब पे मेला कराए रंडू नचाए कंदड़ा नचाए भंगा पे किन्ना कम करे तब हैदरिया मां कुरान पढ़ा तब हैदरी मारा मुझे बिना ले सनारी बंदूक तक हेडी अंधेर नंगरी कबिया विदाई सातो जे अंधेर नंगरी लतीफ तो चे गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते गिद्दड़ चढ़ियो अल्लाह कादे व냐 बोह महांगो अन्नु सस्तो ना इंसाफी जुल्म बेवाजिबी बेटा ही तो चे गिद्दड़ चढ़ियो घोड़े ते लूमड़ लोडी बाह अरे कई खे ॾियां तां अदालती सबू उथी वई। जेको कुरान पढ़े जेको नमाज पढ़े जेको तहज्जुद पढ़े जेको रोजा रखे वो हैदरी कोने चरियो आजा। मुझे सोने अली फरमायो माखे दुनिया में टे शयूं पसंद केड़ियों अज़रब बिसैफ लश्कर कुफार कतार अंदर कतार लख वजंजा हजार मोहम्मद जा गद्दार हेडो हैदर करार साहिब जुल्फकार हथ में तलवार जेको अचे पिनार जाते धक्को हण त बेड़ो ई पार ॾाढा चओ अली अली आ। पूरे मजमे में आवाज अचे चो अली अली आ चो अली अली आ। असा हैदर जा असा हैदर जा असा हैदर जा हुबदार आया कदा आले नबी असा प्यार है। लाउ डबिया जो भलो घुरायो तुम जुबैरा हां जुबैरा अदलपुर मां अख ठहराए आयो हां पर रात जो दिसे थी ॾींहं जो नथी दिसे अली छाजी अख या डॉक्टर ने ऊंदे में भी दिसे थी। या अगे छोकरा तक किरे मुझे खीसे में 100 रुपया विझी 1000 कढी वींदा मुझे खबर घर पहुंचा 14,000 चट 300 लाउड बे जो एड़ो भलो घुरायो आ हाजी दिलावर अल्लाह इनके बरकत रे जो अरब गोठ मां कुताई भजी लाउड हुजे भी एड़ो मी मुर्दे ते हलायो उथे न त चुरे जरूर छा त खलकाई आ। सोना अली बी से केड़ी प्यारी जे गर्मियों हुजन अली के रोजो हुजे नथा अचो सुभान अल्लाह जोर सा बुलंद आवाज सा कुछ तो मुझो कदर क्यों मां केड़ी मंजिल कया हैदराबाद का भगवान डाडा अल्लाह मां त मरन के चयो जे वक्त घुरायो त हल्या ईंदासू महफलुन के मचायो त हल्या ईंदासू हे मेड़ खुशी जा त रोजानो दिसो पिया मल महाराज जे सूलियत सदायो त हल्या ईंदास। अल्लाह मन्यूं था बीमार थे रोजो कोने पर बीमार हुजे ना मानी दे त पाट चट साईं रोजो तो रखा मुखे कुख में सूर थो
बेल चोटे तेने जी कुख कदा सोनो अली तो चे गर्मियों अली गर्मिन जो रोजो छो चे रोज हुआ है इम्तिहान पत्तो पे त अली कामयाब थो अली टी शे केड़ी प्यारी आ चे मेहमान इंदो रहे अली खाराइंदो रहे अजे दिलावर के अल्लाह बरकत दे तहां जला भी खैर के असां जला जे के होडे माल कया बाकरोआ कस्टरा मच्छी घणा नाला न थो वठा वातो न पानी थी नबी से जन्नत में 3 आवाज बुधाए हिकड़ो कुरान जो आवाज हर साल लाउड घुराए आलम घुराए स्टेज कुरान जो आवाज हिक बियो बियो जुती जो आवाज जिब्रील ही केरा ये सोनो बिलाल है खुमे फर्श ते आवाज अर्श ते बेटा इदा अबू जहल मां बिन मुड़ियो कहे मां अबू जहल के बेटा ये छाजो लफ्ज बुझा सैयद जा अबू जहल के चई जानिबा की जी जदो गई होए बे जिन वटे लफ्ज सैयद जे तो नबी सन भी मक्के में तू भी मक्के में हुजूर सन जो घर भी होते तू जो घर भी होते सोनो बिलाल हबश का आयो सुहैब रूम का आयो हजरत सलमान फारस का आयो कलमो पढ़ी जन्नत जा वारस बन्या तोखे केड़े नाग खादो लफ्ज दे सैयद जा जानबा की जी माना अंदर जडो माना अगो वेजी माना तबीबा किया जी जडो कई हुए भी वेजन वट फकी इन मर्ज जी हुई भी उन वट है जे तो बुजर तोखे जेका बीमारी आ या दवा हुई मिठे मोहम्मद वट फकी इन मर्ज जी हुई भी उन वट पर तो में ही का घट न त हु त साल का हासूर नबी से टियों आवाज जन्नत मां केड़ो बुधो जन्नत जे हूरन जो सांजन जी सुन्नत मुबारक डिठी त सहरा पियो चमन हां असां रो होरा बेसारा चंजो नाला हयाती देन रुगो कूड़ हण दंद तरण ले जा दंद भले में जे किले ठोकड़ जड़ा खबरदार अचो त जन्नत जे हूरन जो सहरो सब दाढा त जो सुबह अल्लाह डिठो कोन त हरि सिंध असेंबली बिल पास कयो आ मस मुराद अली छागे छड़ा याद आया जे तो 18 सालन को पो जी शादी थियल न हुंदी 500 रुपया दंड आई यो पहिरो दंड आसिफ सरदारी भरींदो छो त बिलावल परनेल कोने ना बियो शेख रशीद भरींदा शेख रशीद जड़ो निभागो तो पूरे पाकिस्तान में कोई अल्लाह कयूं से रेलुन जो वजीर तो रोज रेलुन जा टक्कर जन्नत जो होरा माई वड़ा सहरा चन बुधन दे लज थी थे अखियां ते रानल ले दिया बरने मछा रानल भले अंधो हुजे मंझंद जो न दिस है जन्नत जो हूरा छा पियो चवन सुबहान मन ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ीअ सां नथा चो सुबहान अल्लाह आश के रसूल ॾाढा चो महबूब जा दीवाना ज़ोर सां हाणे मां सखर तकी रखे एड़े हमरा के मचो दाढ़ी नथो रखे जे दाढ़ी वरी अनु कंदी जा मुझे मुशाफरन मां घणा करा रखणा दाढ़ी अनु कंदी पर मरण खां पोइ ए मोहम्मद जे फौज जी वर्दी मां छा जन्नत जूं हूरा छा तो जन सुबहान पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ीअ सां औरतन के सिंगारियो थे मथे जे डिघन डिघन वारन सां अब माइन के 500 रुपया जन मथो कुड़ाईंदियूं 1000 रुपया 10000 वो 10000 मथो न कुड़ान तू 20 में कम लायो मोहम्मद के सुन्नत ते अमल क्यों सुन्नत सा प्यार सुन्नत के हम न समझो
खोड़ शयूं नंढड़ियूं हूंदियूं पर क़ीमत में वॾियूं हूंदियूं उन जो मां मिसाल ॾियां अबा हे गाॾी बीठी आहे 32 लखें जी पेट्रोल बि अथसि ड्राइवर भी आहे रोड भी भलो आहे हली नथी छो टायरन में हवाए कान्हे हवाए करोड़ जी हाजी हवाए घणे जी लख जी 20 रुपए जी आदलपुर का वञो पुश 20 रुपए जी शइ 32 लख जे गाॾीअ खे बिहारियो बीठी आहे सुन्नत वारो रस्तो जन्नत जो रस्तो अथव ॾाढा नथा चओ सवा जोर सां आशिक़ रसूल ॾाढा अक़ीदे के शिरक खां पाक कर जिंदगी के बिदअत खां पाक कर बस जिंदगी में ॿ कम कर रब तोखे जहन्नम खां बचाए जन्नत जो मारियो अल्लाह ताला हाज़िरी कबूल फरमाए वमा तौफीक़ी